वसीज गुजरात सलाहकार मंजूर हुसैन वसाण कोरोना वायरस जो शिकार थी वियो आहे। कोरोना वायरस की रिपोर्ट पॉजिटिव अचण बाद मंजूर हुसैन वसाण पाण खे घर में आइसोलेट करे छॾियो आहे। अवाम खे दुआनि जी अपील कई वई आहे। अवां खे आगाह कयूं पिया। वॾे वसीज गुजरात सलाहकार मंजूर हुसैन वसाण कोरोना वायरस जो शिकार थी वियो आहे। कोरोना वायरस की रिपोर्ट पॉजिटिव अचण बाद मंजूर हुसैन वसाण पाण खे घर में आइसोलेट करे छॾियो आहे। आवाम के दुआनि जी अपील कई आहे। अवां खे आगाह कयूं पिया। वॾे वसीज गुजरात सलाहकार मंजूर हुसैन वसाण कोरोना वायरस जो शिकार थी वियो आहे। कोरोना वायरस की रिपोर्ट पॉजिटिव अचण बाद मंजूर हुसैन वसाण पाण खे घर में आइसोलेट करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। वॾे वसीज गुजरात सलाहकार मंजूर हुसैन वसाण कोरोना वायरस जो शिकार थी वियो आहे। कोरोना वायरस की रिपोर्ट पॉजिटिव अचण बाद मंजूर हुसैन वसाण पाण खे घर में आइसोलेट करे छॾियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। वॾे वसीज गुजरात सलाहकार मंजूर हुसैन वसाण कोरोना वायरस जो शिकार थी वियो आहे। कोरोना वायरस की रिपोर्ट पॉजिटिव अचण बाद मंजूर हुसैन वसाण पाण खे घर में आइसोलेट करे छॾियो। अवाम खे दुआनि जी अपील कई आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कंदासीं। वॾे वसीज गुजरात सलाहकार मंजूर हुसैन वसाण कोरोना वायरस जो शिकार थी वियो आहे। कोरोना वायरस की रिपोर्ट पॉजिटिव अचण बाद मंजूर हुसैन वसाण पाण खे घर में आइसोलेट करे छॾियो आहे। अवाम खे दुआनि जी अपील कई आहे। अवां खे आगाह कयूं पिया। वॾे वसीज गुजरात सलाहकार मंजूर हुसैन वसाण कोरोना वायरस जो शिकार थी वियो आहे। कोरोना वायरस की रिपोर्ट पॉजिटिव अचण बाद मंजूर हुसैन वसाण पाण खे घर में आइसोलेट करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां धरती टीवी जे रिपोर्टर इमदाद सोमरा खान। इमदाद आगाह कजो। जी बिल्कुल सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो जेको आहे सलाहकार मंजूर वसाण जेको आहे उहो अॼु जेको आहे कोरोना वायरस जो शिकार थी वियो आहे। जिन ते मंजूर वसाण कोरोना वायरस ज़ाहिर थियण खां पोइ मंजूर वसाण पंहिंजो पाण खे कराची में रिहाइश कया ते जेको पंहिंजो पाण खे आइसोलेट करे छॾियो आहे। जिन ते मंजूर वसाण मौजूदु उन जेका आवाम खे अपील कई आहे त मुंहिंजी सिहतयाबी लाइ पिणु दुआऊं कनि। जिन ते इहो हिन वक़्तु मालूम थिया मंजूर वसाण गुज़िरियल ॾींहुं जेको आहे हुनखे कुझु हल्को बुखार थियो जंहिंखां पोइ उन टेस्ट कराई जंहिंखां पोइ जेको कोरोना वायरस जेको आहे उहो हाकर थियण खां पोइ मंजूर वसाण पंहिंजो पाण खे घर में आइसोलेट करे छॾियो आहे। जी महिरबानी इमदाद सोमरा खां करण जे लाइ।